अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है त सभी दोस्त ठीक ठाक ऐं खैर खैरियत सां हूंदा। दोस्तों असां ॻाल्हि करण वारा आहियूं सोप सीरियल दौलाब ड्रामे जे बारे में। दौलाब ड्रामो सीज़न 2 ईंदो या न। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजो यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं असांजो नओं हरंदड़ वीडियो ॿाहिरनि ताईं सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलो था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाल ही फ़िलहाल जेको दौलाब ड्रामो सीज़न 2 आहे उन जी शूटिंग अञा शुरू न आहे थी। जेकॾहिं उन जी शूटिंग शुरू थींदी त पोइ तव्हां इहो सम्झी छॾिजो दौलाब ड्रामो सीज़न 2 अची वेंदो। अगरि जेकॾहिं उन जी शूटिंग शुरू न थींदी त पोइ तव्हां इहो सम्झी छॾिजो त दौलाब ड्रामो सीज़न 2 कॾहिं बि नथो अची सघे, छो जो दौलाब ड्रामे खे पंहिंजे हथनि सां विञाए ऐं उन जा पंहिंजे पाण एपिसोड खुटाए, यानी दौलाब ड्रामे खे पंहिंजे हथनि सां ख़तमु कराए छॾियूं। उनजे करे हाणे तव्हां इहो सम्झी छॾिजो त दौलाब ड्रामो असांजे अंदाज़े सां मुकमिल ख़तमु थी चुको आहे। हाणे उन जो सीज़न 2 कॾहिं बि नथो अची सघे। अगरि उन जो सीज़न 2 अची बि वियो त पोइ उन जो सीज़न 2 रमज़ान खां पोइ ईंदो। ऐं जेकॾहिं सीज़न 2 ईंदो बि सही त पोइ असांखे ख़बर पइजी वेंदो, असां तव्हांखे ज़रूरु इतलाह कंदासीं। हाल ही फ़िलहाल सीज़न 2 जी का बि ॾस न आहे त सीज़न 2 ईंदो या न। दोस्तों रमज़ान ताईं तव्हां इंतज़ारु कयो, जेकॾहिं अची वियो त पोइ रमज़ान खां पोइ अची वेंदो, जेकॾहिं न त पोइ कोन ईंदो। छो जो दोस्तों अगरि जेकॾहिं दौलाब ड्रामो सीज़न 2 अची वियो त पोइ रेस मंसूर जेको आहे न रेस शाहनिवाज़ खे पंहिंजी अंजाम ताईं ज़रूरु पहुचाईंदो ऐं रेस शाहनिवाज़ खे पुलिस जे हथां फाही चढ़ाए यानी रेस शाहनिवाज़ खे माराए छॾींदो। पोइ उन जी दौलाब ड्रामे जी कहाणी ज़बरदस्त थी वेंदी ऐं पोइ दौलाब ड्रामे बि ज़ाहिर ज़िंदगी वांगुरु सुठे मोड़ ते अची वेंदो ऐं पोइ बि दौलाब ड्रामो दोस्तनि खे मज़ो ॾींदो। ऐं दोस्तों सीज़न 2 में जेको रेस मंसूर आहिनि पोइ उन खे माण्हू सभु मञींदा ऐं पुलिस बि पोइ रेस मंसूर जो साथ ॾींदो सीज़न 2 में। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी, तव्हांखे पसंदि, असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।